नाज़रीन, हैदराबाद के लतीफ़ाबाद वाले इलाके आटोभान ते रोड हादसे में वाटड़ू फोत जॾहिं त मोटरसाइकिल सवार घरवारी ऐं ॿारनि समेत ज़ख़्मी थी पियो। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर GM चांडियो। जी GM, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद के लतीफ़ाबाद वाले इलाके आटो बांध ते रोड हादसो पेश आयो है जंहिंमें वाटोड़ो फोत थियो आहे जॾहिं त मोटरसाइकिल सवार घरवारी ऐं ॿारनि समेत ज़ख़्मी थियो आहे। ॿुधायो पियो वञे त तेज़ रफ़्तार वेन रस्ते वेंदड़ मोटरसाइकिल खे टकरायो, जंहिंखां पोइ उहा मोटरसाइकिल राह वेंदड़ सां टकराइजी वई। हादसे जे नतीजे में राह वेंदड़ 45 वरियनि जो वसीमुद्दीन पुटु शबीरुद्दीन ऐं मोटरसाइकिल सवार 40 वरियनि जो कलीम यूसुफ ज़ई पंहिंजी घरवारी ऐं ॿारनि समेत ज़ख़्मी थी पियो। टकर हणंदड़ वैन बाबति ॿुधायो पियो वञे त उहा वैन वारो मौक़े तां फरार थियण में कामयाब थी वियो, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे रहवासियुनि अस्पताल पहुचायो आहे। हादसे में फौत थी वियल वसीम जो तालुक़ लतीफ़ाबाद 2 नंबर वारे इलाइक़े सां ॿुधायो पियो वञे, जॾहिं त मोटरसाइकिल सवार फैमिली जो तालुक़ लतीफ़ाबाद 12 नंबर वारे इलाइक़े सां ॿुधायो पियो वञे। अस्पताल में इलाज दौरान वाटरो वसीमुद्दीन ज़ख़्म जा सूर न सहंदे फौत थी वियो आहे, जॾहिं त वारिस बग़ैर कंहिं कानूनी कार्रवाई जे लाश घर खणाई आहिनि। आख़िरी इतलाउनि ताईं वाक़िए जो कंहिं बि क़िस्म जो को केस दाख़िल नाहे थी सघियो। जी GM चांडियो, तफ़सील ॿुधाइण लाइ अव्हां जी महिरबानी।